सॻियूं अंजुमन इतिहाद अब्बासिया पाकिस्तान सिंध के सदर मोहतरम शाहनवाज खान अब्बासी की रिहाइशगाह रानीपुर में नवीज़न सखर लाड़काणो शहीद बेनज़ीराबाद के अब्बासी कलोड़ा बरादरी जो इजलास थियो। जंहिंमें तंज़ीम साज़ी करे शहीद बेनज़ीराबाद लाइ सदर नेक मोहम्मद अब्बासी, जनरल सेक्रेटरी अब्दुल वहाब अब्बासी के चूंडियो वियो। सखर डिवीज़न लाइ आशिक़ अली अब्बासी के सदर ऐं जनरल सेक्रेटरी अकबर अली अब्बासी के मुक़रर कयो वियो। जॾहिं त लाड़काणो डिवीज़न लाइ वहीद अली अब्बासी सदर ऐं जनरल सेक्रेटरी लाइ कम्बीर अली अब्बासी के मुंतखब कयो वियो। तालके काज़ियाबाद लाइ सदर हाजी ॼाम खान कलोड़ो, जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अब्बासी, सखर ज़िले लाइ सदर एडवोकेट मोहम्मद आरिफ अब्बासी, नायब सदर असदुल्ला कल्होड़ो, जनरल सेक्रेटरी अकबर अली अब्बासी, तालके छड़ी मीरवा लाइ सदर बशीर अहमद कल्होड़ो के मुक़रर कयो वियो। इन खां अलावा ॿिया उम्मीदवार बि चूंडिया विया ऐं हलफ़ बरदारी तक़रीब पिणु थी गुज़री। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।